नारे जी गूंज में खिताबत के लाए मौलवी फैज मोहम्मद अब्बासी के गुजारिश कंदुस तो हू स्टेज ते अचने ऐं बेहतरीन खिताबत सां नारीन नारे हैदरी बोलो बोलो सकीना अल कलंदर महमूद शाबाश। मजमू काफिया बुलंद आवाज नारे तकबीर नारे रिसालत नारे रिसालत नारे विलायत नारे विलायत नारे हैदरी नारे हैदरी हुसैनियत हुसैनियत यजीदियत यजीदियत अहल बैत जे दुश्मन ते लानत सलवात बुलंद आवाज़ सां पढ़ो। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सलवात। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल अंबियाइ वल मुरसलीन सलवात। सय्यदना व नबीना व तबीब कुलूबना व शफ़ीए ज़ुनूबना मौलाना अबिल कासिम मुहम्मद वसलातो वसलामु अला अहल बैतिहि तय्यबीन ताहिरीन अल-मासूमीन अल-मज़लूमीन अल्लज़ीन अज़हबल्लाहु अन्हुमुर रिज्स व तहरहुम तत्हीरा सलावत फरोज़। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मुहकमे किताबिहिल मुबीन बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम फस्तमसिक बिल्लज़ी ऊहिय इलैक इन्नका अला सिरातिम मुस्तक़ीम व इन्नहु लज़िक्रुन लक व लिक़ौमिक व सौफ़ तुसअलून सलवात। सभिनी खे सलवात अचे थी बुलंद आवाज़ सां सलवात। ख़ालिक़ कायनात चहारदा मासूमीन जे सदके तव्हां सभिनी जो मजलिस में अचणु क़बूल फरमाए ऐं इन ज़िक्र मुक़द्दस जे सदके असां तव्हांजा तमाम सगीरा कबीरा गुनाह माफ़ फरमाए। पंहिंजी पंहिंजी दुआउनि ऐं इन मजलिस जी क़बूलियत वास्ते सलवात बुलंद आवाज़ सां पढ़ो। लाज़मी तो समझा जंहिं मरहूम ऐं मग़फ़ूर साईं सदाकत अली शाह जे बुलंदी दर्जात जे लाइ मजलिस आहे
एक दफ़ो सूरह फातिहा ऐं 3 मरतबा कुल हू अल्लाह। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। 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 मुझे अल्लाह सदके मोहम्मद आले कुरान मजीद जी तिलावत में सवाब चाहल मासूमीन की खिदमत में हजरत उनजे तुफ़ैल जेको सवाब हासिल है मरहूम सैयद सदाकत अली साहब रूह के बख्शूं सा मालिक मरहूम जा सगीरा कबीरा गुनाह माफ़ फरमा। मरहूम के शफ़ाअत मोहम्मद आले मोहम्मद नसीब फरमा। मरहूम के जवार मासूमीन में पनाह नसीब फरमा। मरहूम जे लवाहिकीन के सब्र जमील जी तौफीक इनायत फरमा। रब्बना तकब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउद दुआ बिहक़्क़ि ज़हरा व अबीहा व बालिहा व बनीहा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आलि मुहम्मद। सलवात बुलंद आवाज़। इजाज़त है मौला हुसैन तव्हांजे जज्बे के अञा भी वधीक मुस्तहकम फरमाए। हकीकत इहा है त तव्हां मौला हुसैन जी स्पेशल फौज है। थोरो ॻाल्हाईंदव त मां पढ़ंदुसि। या सोच में पइजी विया हूंदव त फौज बग़ैर हथियार जे त हूंदी न। असगर साईं इन मेंबर जे तक़द्दुस जो कसम असांखे का लठ बंदूक जी ज़रूरत न आहे। असांजो हथियार नारे हैदरी आहे। मिली करे हैदरी बोलो बोलो सखी लाल कलंदर। वॾी मौला सलामत रखे। सूरत ज़ुखरुफ जूं ब आयतूं तिलावत कयूं आहिनि। जे सभिनी जी तबीयत चाहे त मां क़ुरान मां विलायत अली ते कुझु पढ़ां जे राज़ी वेठा। छो जो वक़्त जी ज़रूरत आहे। दुनिया न तो खो नमाज थी खसे सगई न रोज़ो थी खसे सगई न हज थी खसई। साम्राजन जी कोशिश इहा है त शीए खां अली वलीउल्लाह खसे वे। सलवात पढ़ो आले मोहम्मद जी साहब। थकिया त न वेठा आहियो न मुंहिंजा बाबा। अल्लाह पंज मुक़द्दस किताब में तो फरमाए फस्तमसिक बिल्लज़ी ऊहिया इलैक। तर्जुमो कंदम दिल ठरी पवंदव। अल्लाह तो फरमाए हबीब भली सहाबी भजी वञनी तूं अलीअ खां मोह न फेरजा। ॻाल्हायो अली वारो हैदरी तमसक रखजा जेका मां तो ते वही कई। इहो न ॾिसजां त कंहिंखे अली वलीउल्लाह वणे थो कंहिंजो निकाह थो भॼे। ॻाल्हायो छो हैरत में अची विया आहियो। अल्लाह तो फरमाए तमसक रखजा उन सां जेका मां तो ते वही कई आहे। इहा वही कहिड़ी हाणे साईं ज़ैन शाह ऐं असां ॻाल्हियूं पिया कयूं। ही हितां जी न आहे वही। जॾहिं पर्दे जे नज़दीक घुरायईंसि अल्लाह तो फरमाए जेको कुझु चवणो हो मां पंहिंजे रसूल खे पाण चयो। जंहिंजो अली मामा कदीरी नारो हैदरी। वॾी महिरबानी। अल्लाह तो फरमाए भली कोई रुसई रुसण ॾिजा। छो चुप थी वियो। कायम रहजा अली वलीउल्लाह ते। तवज्जो साईं जैन शाह साईं शबीर शाह
अल्लाह पंहिंजे रसूल खे इहो हुकुम छो कयो? छा तो बनौज बिल्ला कॾहिं रसूल मुंह फेरियो हो अलीअ खां? जो अल्लाह कुरान में आयत मोकिले थो, हाणे इन मां ख़बर थी पइजी वञे त जॾहिं अल्लाह पंहिंजे रसूल सां नरमी नथो करे त दाल खोर मुल्ले खे कीअं छॾींदो त तूं अली उन वलीउल्लाह खां बग़ैर? नारे हैदरी, नारे विलायत, नारे विलायत। बेश बेश राजी बैठा या घबराई जी तो न विया। अल्लाह तो फरमाए तमस्सक रखजा जेका मां तो ते वही कई। तवज्जो, भली कोई रुसई रुसण दे, कोई भजी वञई भजण दे, कोई रिश्तो कटे वञई। हाणे तवज्जो कजो, मां हिकु कीमियाई नुस्खो ॾियण थो चाहियां विलायन खे। हाणे तवज्जो, साईं शबीर शाह असां वटि बि ईअं आहिनि, केतिरा ई असांजा मलंग मातमी हूंदा। साईं मां जेकॾहिं अली उन वलीउल्लाह पढ़ां मतां अबो घर मां कढ ॻाल्हायो, मतां भाइर भाइरी छॾनि ॻाल्हायो, छो रुसी विया आहियो? मतां कोई चाचो मूंसां रिश्तेदारी न करे, मां चओ त अलम ते हथ रखां, चओ त कुरान ते हथ रखां। मोहम्मद बिन अबी बकर खे ॾिठो छा हुयो अलीअ जो पंहिंजो पुटु सॼई, इन जे करे जो जॾहिं बैअत कयई अलीअ जे हथ ते, तारीख़ पढ़ी ॾिस, आहे पहिरें जो पुटु, चए थो अबी फिन्नार, मुंहिंजो पीउ लानती आ, जेको तो जहिड़े अलीअ खे परे करे पाण तख्त ते वेठो। नारे हैदरी, नारे लाल कलंदर। घबराए जी विया आहियो मुंहिंजा दोस्त? आहे तो वजह मुंहिंजा दोस्त, बैअत कई थई अलीअ जे हथ। चाचा गुलाम मुस्तफा दिल ते लिखण जहिड़ो जुमिलो आहे। बैअत कयई अली बादशाह जे हथ ते। साईं ज़ैन शाह केर पंहिंजे पीउ खे घटि वधि चवंदो? हिन रुगो घटि वधि न चयो हो, लानत हई थई, मां पंहिंजे पीउ ते लानत करे अली मौला तुंहिंजे हथ ते बैअत थो कयां। साईं शबीर शाह भली पूरो मजमो उथी भी दाद ॾे, अलीअ जो चयल जुमिले जो मुल नथो थी सघे। कलंदर जे इज्जत जो कसम मौला जे मस्तीअ में थो चवां, उन वक्त अलीअ भाकुर पाए मुंह ते पेशानीअ ते बोसो ॾेई चवे थो तूं हुन जो पुटु न आहे, अॼु खां पोइ अलीअ जो पुटु आहे। नारे हैदरी, ॿई हथ बुलंद करे हैदरी। घबराए जी न विया मुंहिंजा दोस्त? सलवात पढ़ो आले मोहम्मद जी। हाणे मां हिकिड़ो तव्हां खां थो सवाल पुछां, तव्हां सभिनी तव्हांजे दुआ सां ई मां पढ़ाईंदो आहियां, मुंहिंजी काई हैसियत कोन्हे। तवज्जो, केॾो ऐब कंहिंजो पीउ भलो न हुजे, छो रुसी विया आहियो? दुश्मन मौला जो, तख्त मौला जे ते वेठो, बतूल जो दुश्मन, नबी जी तहरीर जलाई, इन खां वधीक कहिड़ी दुश्मनी आहे? तवज्जो, पुट उन जो आहे, अलीअ छो सीने सां लातुस? न ॻाल्हाईंदो मां वेठो आहियां। साईं ज़ैन शाह छो अलीअ पेशानी चुमी? पंहिंजो पुट सॼुसि निमाज़ जे करे। त तूं निमाज़ पढ़ंदो आहे मोहम्मद, रोज़ा रखंदो आहे, कुरान पढ़ंदो आहे, या हज ते ईंदो वेंदो आहे? न भली तव्हां दाद न ॾियो, मूंखे त पढ़णो आहे पंहिंजो टाइम। अली जे इज़त जो कसम, अलीअ गैर जे पुट खे पंहिंजो पुट सॼो त इन अली उन वलीउल्लाह जे करे ऐं तबरे जे करे।
गैरक जे पुट खे दुश्मन जे पुट खे छा जे करे विलायत जे करे। हाने तवज्जो कर तो असां जे लाए अली बादशाह जो पैगाम थकजी पिया हो जल्दी ता अली मौला जो फरमान हर एक शीए जे कनन ताई पहुंचाइण मां लाज़मी तो समझा। अल्लाह जे वली जो बयान मौला तो फरमाए व आल मई युआलीना वलो कान कातिल अबीक। मौला तो फरमाए जे मुंह जोआ त मोहब्बत कर उन सा जे दिल में अली उन वलीउल्लाह चाहे वो तुझे पीउ जो कातिल छो न हो। गर्जी करे हैदरी तवज्जो तवज्जो। मौला फरमाए मोहब्बत कर उन सा जेको मां अली जे विलायत जो कायल चाहे जमाने में तुझे पीउ जो कातिल छो न हुजे। अगलो लफ्ज अञा मुश्किल पर मुश्किल कुछ आज मलंगन जे लाए मुश्किल ना है। मौला तो फरमाए व आद मई युआदीना वलो कान अबीक। मौला फरमायो लानत कजा उनते जेको मुझे विलायत जो दुश्मन चाहे पीउ छो न हो जाए। नारे हैदरी मिली करे हैदरी गर्जी करे हैदरी। सलवात पढ़ो आले मोहम्मद जैसा। ये पैगाम छा चवण थो चाहे मुंहिंजो मुर्शिद अली। पीउ जी त इज्जत आहे न पर जेकॾहिं विलायत जो वेरी ऐं मोहम्मद बिन अबी बकर करे ॾेखारियो अली उन वलीउल्लाह जो दम भरियो पीउ ते तबर्रो कयई। अली तो फरमाए अॼु खां पोइ तुंहिंजो पीउ मां आहियां। अञा छा खपे जंहिंखे अली पंहिंजो पुटु चए। छो हैरत में थी विया आहियो। हाणे असां तहां जे लाइ बि इहो पैगाम थई त इन विलायत जे मुकाबले में वॾो भाव दुश्मनीअ ते अचई। माउ अचई छॾे ॾे पीउ अचई छॾे ॾे। अरे मां त तोखे दुनिया छा कुरान मां साबित करे ॾेखारियां। नूह जो पंहिंजो सॻो पुटु जे पीउ जे रस्ते ते न आहे त लैस मिन अहलिक है ऐं दुश्मन जो पुटु अलीअ जी विलायत अथसि त अली पंहिंजो पुटु थो सॾे। भैया तो बुलंद करे नारे हैदरी। पर तवज्जो जेकॾहिं पीउ रोके अली बादशाह जा मलंग हो जेकॾहिं उहो पैगाम थियो ॾे त पीउ खे बाईपास कर अलीअ खे न छॾिजो। छो छाजे करे मां तव्हांखे सबक सेखारण थो चाहियां त अली बादशाह जो मनशा छा आहे मर्ज़ी छा आहे। हजूर जी हदीस न हुजे असाई ज़ैन शाह मां हिन मजमे खां दाद दुआ न पिना। मौला अली जे इज्जत जो कसम नबी तो फरमाए अना व अलीउन अबवाल हाज़िल उम्मा। ओ पंहिंजे पीउ ते नाज़ करण वारा इन पीउ ते नाज़ न कजा। तुंहिंजो अली बि बाबो आहे मां रसूल बि पीउ आहियां। न न न न मस्ती कलंदर वारी ॾेखारियो। बोलो बोलो सखी लाल। तॾहिं तॾहिं सेवाणी सरकार चई जुज़ अली कसेरा न दानिस्तम मां अली खां सवा कंहिंखे सुञाण। ॻाल्हायो छा पैगाम ॾियण थो चाहे कलंदर। हर आं किताबी के खाली जिक्र अली बुअद लानत बरा किताब व साहिब किताब रा
कलंदर तो फरमाए जेको किताब जेका अजान जेको कलमो जेका नमाज जेका दिल जेको सहीफ़ो अली जे ज़िक्र खां खाली आ किताब ते भी लानत लिखण वारे ते मिली करे हैदरी घबराए जितना तवज्जो हाणे मुंझारो ही था पैदा कर तो सही नमाज में अली छो चुप थी वियो वडो ज़ोर तवज्जो हाणे समझ में नथो अचे मां तो कुल बदर जा पढ़ियल आहियां मुखे एतरी नॉलेज कोने पर एतरो अली अकुल दिनो आ त जेका मां नमाज पढ़ा थो उन जी खबर पए त मां चवां छा कुनूत नमाज रुकन ना है छो हैरत में अची गया कुनूत जे लाए चाचा गुलाम मुस्तफा हुक्म ऐं हर मौलवी इनकार नथो करे सके त इन कुनूत में तू चओ रब्बे इरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा मालिक तू मुझे माओ पीउ ते रहम कर जेके बचपने में जिन मुखे पालियो हो मां अब्बासी आहियां मुझी माओ अब्बासिन पीउ अब्बासी इन्हनि जो नालो नमाज में वठां नमाज थी अलाए कहिड़े ख्याल में आयो यार कुनूत नमाज ना छो हैरत में अची विया हो छा थियो थो तवज्जो कुनूत नमाज जो रुकन मां उन में अल्लाह जे सामू पंहिंजे जाहिल पीउ माउ जो नालो खणा नमाज बातिल न थी थे मुल्ला बुढ़ी न थो मरे जिस्मानी पीउ जो नालो वठ त नमाज सही आ अली त आत्म जो भी बाबो मिली करे हैदरी घबराए जी चलो मां अन्या दलील पी मां जो तो अलग मकाम पंहिंजो नालो साईं दोस्त जो नालो न ॻाल्हाईंदो मां कंहिंखे पढ़ण कोन ॾींदुसि जल्दी मूंसां ॻाल्हायो त मां पंहिंजो तवज्जो नमाज शब जे लाइ हुकुम कोई ॻाल्हि है नमाज शब तहज्जुद वारी नमाज 15 पारे में फतहज्जद बिही नाफिलतल लैल अल्लाह नबी के भी हुक्म कयो तो नबी तू भी तहज्जुद पढ़ंदो कर मोमिन ते भी लाज़मी आ इमाम ज़माना जे मलंगन में उन जो नालो इंदो जो तहज्जुद नमाज पढ़ंदो होंदो मौलविन को पुछा कर आहे 11 रकात ज़ामिन साईं आखिरी रकात में 40 मोमिनन जा नाला खण छो ठरी वियो हां 40 मोमिनन जा साईं शबीर शाह पर हुजन अकीदे जा मां तो उडी वना 40 मोमिनन जा नाला खण मौलवी या मजहब मटाए या पाण के शियो न सजाए 40 मोमिनन जा नाला खण त नमाज थी वई अली त अमीरुल मोमिनीन उन जे नाले खण हैदरी घबराए जितना व्याह मजा दोस्त कुछ हैरत में था ॾिसो तवज्जो चलो मां अन्या तहां जे ज़हनन जे वेझो अचां अज़ान है अरबिया में छो चुप थी वियो अज़ान है अरबिया में कलमो अरबिया में कुरान अरबिया में नमाज है अरबिया में निकाह अरबिया में
हर शय अरबीअ में। सरकार सलमान वटि हिकु ईरानी आयो, न ॻाल्हाईंदो मूंखे ॾुख थींदो। सरकार सलमान वटि हिकु ईरानी आयो, चवे तो तूं मिन्ना अहलल बैत बणिजी वियो आं, असांखे ख़ुशी थी थिए असांजे इलाइक़े जो आं, रसूल जो माइट, तुंहिंजे अक़ीदे खे सलाम, पर मुंहिंजो मसइलो आहे, हली मूंखे नबीअ खां वज़ाहत वठी ॾे। सलमान पुछे तो तोसां छा मसइलो आहे? चवे थो नमाज है अरबीअ में, मुंहिंजी ॿोली आहे फारसी, मां एॾो अरबी पढ़ियल न आहियां, मूंखे नमाज में मुंझारो थी वेंदो आहे, मां भुलिजी वेंदो आहियां त अलाए सही पढ़ियमि अलाए न, हल पंहिंजे नबीअ खां फतवा वठी ॾे। सरकार सलमान हलियो, उन ईरानीअ खे साण करे न ॻाल्हाईंदो, क़यामत में शिकायत ज़रूर लॻाईंदोसांव त मां विलायत जो गुल पेश पियो कयां, ही अञा चुप हुया। तवज्जो कजो, सरवरे कौनैन जे बज़म में वियो, मालिक आलिमुल गैब खे ख़बर पइजी वई, सलाम फेरियो आ सलमान, जवाब ॾिनो मुस्तफा। हाणे पुछेसि तो सलमान, इहा पाड़े वारे ॻोठाईअ जेका ॻाल्हि कयई तूं ॾसींदे या मोहम्मद पाण ॾस? मिली करे हैदरी, या रसूल अल्लाह तव्हांखे सभु ख़बर आहे, या रसूल अल्लाह तव्हां सभु ॼाणो था, पर हिया ईरान जो नमाज है अरबीअ में, हिनखे तलफ़ुज़ सही न करण ईंदो आहे, तंहिंजे करे हे डाउट में आहे, पुछा करण आयो आहे त मुंहिंजी नमाज सही थी या न। सरवरे कौनैन मुस्कुराए फरमायो, सलमान पंहिंजे अज़ीज़ खे, पंहिंजे ॻोठाईअ खे, पंहिंजे पाड़ेसरीअ खे चओ, जंहिं जंहिं जाइ ते भुलिजी थो पए उते अली अली करे, न जी नमाज सही आहे। न गरजी करे बोलो बोलो सखी लाल कलंदर। घबराए जी आयो, जिते जिते भुलजे थो, घबराए जी वियो, जिते जिते भुलजे थो उते अली अली करे। हाणे तवज्जो, जिते जिते भुलजे थो उते अली अली करे। मूंखे मौला जे इज्जत जो कसम, जॾहिं इहे लफ़्ज़ ॿुधण में आया, मां पियो चवां मां अरबी छो पढ़ी। ॻाल्हायो छो हैरत में अची विया आहियो? मां पियो चवां मूंखे इहे ॿ अखर अरबीअ जा न अचनि हा, छो? जाथे भुलिजां उते अली अली कयां। घबराए जी विया। तवज्जो, चलो अञा मां क़ुरान मां रेफरेंस ॾियां, थी सके तो किताब के कोई मने न मने। तवज्जो, सूरत बकरा में अल्लाह तो फरमाए वस्तईनु बिस्सब्र वस्सलात, अल्लाह तो फरमाए मदद वठंदो कर सब्र खां भी। छो रुसी विया आहियो यार? मदद वठंदो कर सब्र खां ऐं सलात खां। साईं ज़ैन शाह, साईं शबीर शाह कुरान त हद करे छॾी, हिते मुल्ला या अली मदद चवण नथा ॾियनि, कुरान चवे थो त सब्र मदद भी सही आहे, सलात मदद। छो हैरत में अची विया? तवज्जो, तवज्जो मुंहिंजा दोस्तो, सब्र खां भी मदद वठ, सलात खां भी मदद वठ। मां अञा वेझो अचां तव्हांजे ज़हननि ते। हाणे अल्लाह तो फरमाए सब्र खां भी मदद वठ, सलात खां भी। व इन्नहा लकबीरतुन इल्ला अलल खाशिइन, अल्लाह तो फरमाए जेका इहा सलात हर कोई न पढ़ंदो, हिलाली पढ़ंदो।
नारे विलायत, नारे विलायत, नारे हैदरी। जियो रुसी तो न विया मुंहिंजा दोस्त। मां ॾाढी ॾुखी ॻाल्हि करण थो चाहियां, पर मां पढ़ियो क़ुरान कहीं जी मयार मूं ते न हलंदी। अल्लाह तो फरमाए त इहा नमाज सिवाय ख़ाशिन जे ॿियो कोई अदा नथो करे सघे। भाईजान जेकॾहिं इहा आम नमाज हुजे हा, मस्जिदूं त भरियल आहिनि। कुछ ॻाल्हायो यार, ॻाल्हायो अली वारो। जेतिरी मां महिनत सां जुमिलो पढ़ियो आहे, जेकॾहिं इहा आम नमाज हुजे हा, मस्जिदूं त भरियल आहिनि। तवज्जो तवज्जो। चौथे मौला जो हिकु मलंग, उहो मौला जे बज़म में आयो। मौला वटि चंद माण्हू, कुछ दिल में हलेस पियो। मौला फरमायसि इहो तूं ॿुधाईंदे या मां ॾस? घबराइजी विया आहियो। चए तो मौला मूंखे इन शइ ते हैरत आहे, हक़ बि तव्हां वटि, सैयद बि तव्हां, इमाम बि तव्हां, ज़मीन ज़माने जा मालिक बि तव्हां, तव्हां वटि आंगुरनि ते ॻणण जेतिरा, हुननि जी मां मस्जिद ॾिसी आयो आहियां, पेर रखण जी जाइ कोन्हे। थोरो ॻाल्हायो, साईं खे मां टाइम ॾियां। मौला तव्हां वटि आंगुरनि ते ॻणण जेतिरा, होॾे मस्जिदूं भरियल आहिनि, जगह कोन थी मिले। मौला फरमायो हुननि जो घणो तादाद ॾिसी ॾाॾे जे विलायत खां फिरी वेंदे छा? थोरो जागो मुंहिंजा बाबा। हुननि जूं घणियूं नमाज़ूं ॾिसी तव्हां असां वटि त ईअं जंहिंजी सुहारी वॾी, चवंदे शरीफ इहो। अचो मां मुस्लमाननि जो ॿिए खलीफ़े जो लफ़्ज़ पढ़ां। चवे थो ला युमकिनु शर्फ इल्ला बिविलायत अली इब्न अबी तालिब। चए थो ॾाढ़िन ते कंहिंखे शरीफ न चइजो, शरीफ उहो आहे जेको अली उन वलीउल्लाह पढ़ंदो। मौला फरमाए हुननि जो तादाद वॾो ॾिस, तू ॾाॾे अली जे विलायत खां मुंहुं फेरे वेंदे। मौला मां त एतिरो कचे अक़ीदे वारो न आहियां, पर मूंखे ॾुख थो थिए त होॾे घणा छो हेॾे थोरा छो। मौला फरमायसि मुंहिंजे वेझो कुझु ॻाल्हाए, जेको घरों पंधु करे आयो आहियां इन विलायत खे ॿुधण जे लाइ। तवज्जो। मौला जन पंहिंजो इमामत वारो हथ फेरियुसि, अखियुनि ते रखियईंसि। मौला फरमायो हाणे वञ मस्जिद ॾिसी आ। छो हैरत में अची विया हो राधणनि वारो? जीअं ई मौला जो मलंग हलियो, तकड़ो वयो, डोड़ंदो मोटी आयो। मौला फरमायो ख़ैर त आहे? चए थो मौला मां पहिरियों ॾिसां पियो त सभु नमाज़ी हा, हाणे त पेश नमाज समेत को गॾ हुआ, को बांदर आ, को भोलो आ, को कुत्तो। मौला मस्जिद में कुत्ता गॾ बांदर भोला। मौला फरमायो हा उलाए अअदाउ विलायत अली इब्न अबी तालिब। इन्हनि जे टिखिन ॾाढ़िन खे न ॾिसजां, ये विलायत जा मुनकिर। मिली करे हैदरी। हाणे मां लफ़्ज़ चवां हिकिड़ो, जंहिंखे बि एॾी ॾाढ़ी ॾिसे ऐं अली वलीउल्लाह खे बिदत चवंदो हुजे, हथ न चुमजां,
समझ जा वडो पटापटी गड मता वरी एड़े सा कठे चाहे अली जो दुश्मन तुझे कहीं कम जो ही छो हैरत में जंसी मिट माइट दोस्ता संगता ज़माने जे करे उठणो वेणो आ इहा बी गाल थई जेको अली जो दुश्मन आ पंहिंजे पीउ जो ही ना है तो तुंहिंजो काडा सलवात पढ़ो आले मोहम्मद गरीब सलवात सलवात पढ़ो सभी बुलंद बस भाइयों इज्जत जो बड़ी थी तो मुसीबत भी बड़ी अरमान ही हुआ इन अली के बचाईंदे उहे बीबियूं घरों निकतियूं जन मुसले ऐं कुरान खां सवा कुछ ॾिठो ही न मातमियो तो वट अलीउन वलीउल्लाह सवलो पर खणी आ कुरान मुंहिंजे मथे ते रख जंहिंजा रसूल बी ही इस्तक़बाल कंदो हो हथ चुमंदो हो या अलीउन वलीउल्लाह जे ख़ातिर हुसैन जी अम्मा हर हिक जे दर ते वई जे दिल कढई मातमियो हिक हिक जे दर ते वञी चए पई गदीर में जो अली जो हथ चुमी आयो सैयद वेठा आयो मां उम्मती हथ जोड़े अर्ज थो कयां इन वॾी साइण जो दरबार में वञण सवलो कीअं कयां मजबूरी आहे पर्दो बि नथो पाए सघां मस्जिद नबवी जे सहन में दरवाज़ो खुलंदो हुअसि उतां मस्जिद ही साम्हूं मेंबर हो साईं शबीर शाह मौला जे गरीबीअ जो कसम आहे पोइ बि अली बादशाह कनातूं लॻरायूं मथां उन्हनि जे चादरूं रखरायईं बतूल जी पंहिंजी चादर हले बि बुरके में पई अञा चंद कदम हुसैन जी अम्मा हली न साईं ज़ैन शाह अली जहिड़े साबिर इमाम हथ जिगर ते रख अॻिते वेही रहियो हुसैन जी अम्मा पुछेसि थी मौला मुंहिंजो ॿाहिरि निकिरणु बर्दाश्त नथो थिए अली मातम करे चयो हाय गरीबी कर न मातम जे मातमी आहे अली मौला फरमायो हाय अली जी गरीबी साइण चयो त मुंहिंजा वार खुलियल कोन्हनि कनातूं लॻल आहिनि पर्दो लॻल आहे मां ॿिए कंहिंजे दरबार में न बाबे वारी दरबार में थी वञा अली मातम करे फरमायो ज़हरा तुंहिंजो वॾो अरमान आहे लेकिन मां ॿी कंहिं दरबार खे थो रोहां मौला कहिड़ी दरबार अली बादशाह वैण करे रोई फरमायो मां शाम वारी दरबार खे थो रोहां तू तो मदीने में पंहिंजे पीउ जी दरबार में थी वञे सहाबीअ जी दरबार में थी वञे मुंहिंजी धीउ शराबीअ जी दरबार हाय हुसैन या हुसैन मातमियो अञा वॾिन साइणनि जो
हौसलो उन मजमे बीबिन जे में एक अड़ी भी बीबी हुई जंहिंजी उम्र 4 साल। शीअ खे रोअण में देर न लॻंदी। मातमियो जॾहिं यज़ीद सां धीउ मिलण पई हले उन वक्त सन्नाटो छाइजी वियो। धीउ पीउ सां मिली झोलीअ में वेठी। हाणे मातमियो कीअं तूं बर्दाश्त कंदे, कीअं मां पढ़ंदुमि। ज़ालिम जी धीउ पीउ जे झोलीअ में वेठी, मज़लूम जी धीउ बीठे ॾिसंदी। रोवण वारा होरिया सजा दंगे चवण लगी अदा मां थकजी पईया। शर्म करे न रो है हुसैन। रोवण वारा बीबी जी केड़ी हालत एक पैर मथे पई खणे बियो जमीन। रोवण वारा वरी एक पैर मिट्टीअ ते पई रखे वरी बियो मथे पई खणे। ओ मातमिया इन वेले रमला जी दीद पईया। पी जी डाड़ीअ ते हथ रखी चए थी बाबा ॿियन बीबिन खे वेहारे न वेहारे तुंहिंजी मर्ज़ी। ओ बाबा जेका इहा मुंहिंजे सन वारी बीबिया बाबा इन खे वेहार। हाय हुसैन हाय हुसैन। रोवण वारा मौला जे गरीबीअ जो कसम यज़ीद खां इहो सवाल कयई। रोवण वारा हरामी चए थो कीअं वेहारिया इहा मुंहिंजे दुश्मन जी धीउ। ओ मातमिया जे लफ़्ज़ सम्झे घर ताईं रोंदो ईंदे। रोवण वारो रमला चए थी बाबा धीउ त धीउ हूंदी आहे। हाय हुसैन हाय हुसैन। बाबा धीउ त धीउ हूंदी आहे चाहे दुश्मन जी हुजे। बाबा मोकल ॾे मां इन नंढड़ी कैदण सां ॻाल्हायां। रोवण वारा रमला के मोकल मिली आ मरी न वेंदो। इहा तकड़ा पैर खणंदी बीबीअ जे आॾो आई। रोवण वारा सलाम करे चए थी कैदेण बादशाह जी धीउ जो सन। हाय हुसैन हाय हुसैन। रोवण वारा जोर लगाए चए थी मां भी बादशाह जी थी। ओ मातमिया आखिरी लफ्ज़ जिया बीबी रोई फरमायो रमला मां भी बादशाह जी धीअ। रोवण वारा रमला पोइ ते कदम हटाए चए थी गलत न ॻाल्हाए। मां भी बादशाह जी धीअ मुंहिंजे हथनि में चूड़ियूं आहिनि। ओ कैदण तूं कहिड़े बादशाह जी धीअ हथनि में ज़ंजीर। चए थी मुंहिंजे लिबास ॾे ॾिसेया मां शहज़ादी आहियां। रोवण वारा बीबी सकीना रोई चए थी मां भी बादशाह जी धीअ। रमला चए थी साबित कर कीअं बादशाह जी धीअ। जे बादशाह जी धीअ हुजे चोले के पाए लॻल न हुजे। रोवण वारा बीबी रोई चए थी मुंहिंजे बाबे अकबर जी शादीअ जा वॻा ठाराया। ओ उहे शाम गरीबा लुटजी विया। इहा कपिड़ो रहियो जेको पाए शाम आई। ओ मुंहिंजे चोले के पाए
लगल कोई सजाइण वारो न रहियो ओ जंहिंते नाज़ हुयो उन जा बाज़ू कपजी विया मुंहिंजो हिकिड़ो भाउ बीमार रहिजी वियो